उमरकोट में पब्लिक हेल्थ खाते जा मुलाज़िम 3 महीननि खां पघारूं न मिलण ते सरापा एहतजाज आहिनि। पब्लिक हेल्थ खाते जे मुलाज़िमनि ऐं थर नौजवान इत्तेहाद फोरम जे चेयरमैन समाजी अॻवान अरबाब इब्राहिम रायमो जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त खेनि सिंध हुकूमत आरओ प्लांट में नौकरियूं ॾिनियूं हुयूं पर गुज़िरियल 3 महीननि खां पघारूं न आहिनि मिली सघियूं। हुननि चयो त पघार न मिलण करे संदन बच्चा बुखियूं काटण ते मजबूर आहिनि। दाहण बावजूदि केर बि ॿुधण वारो न आहे। डीसी सां मिलियासीं, सभनि सां मिलियासीं, मीटिंगूं कईसीं, दरगाह ते ॾिनीसीं, डेली असांखे आसरा ॾींदा। 2 महीना थी वञा रणूं पिया करूं। असां किरायो कोन्हे जेको अचूं, असांजा बच्चा बुख था मरनि, रंगड़ वेठनि, असां किथां खायूं? असांजा इंसाफ़ करे, असांजी इहो गुज़ारिश आहे। महिरबानी करे असांजी ग़रीबनि जो इंसाफ़ थिए। तक़रीबन 8 साल खां वठी आहियूं, न असांखे पको कयो वियो आहे, न असांखे सही पघारूं मिलनि। अॻे पाक ओसेस रुलायो असांजे सुपरवाइज़र ज़िला उमरकोट जे, उन असांखे धिका खाराया। हाणे जेको पब्लिक हेल्थ ऑफिस जेको आहे ऑफिसर आहे उहो असांखे धिका पियो खाराए। ज़र हुन ऑफिस जा, ज़र डीसी ऑफिस जा, जिते वञूं था उस सां धिका खाए अचूं था। उमरकोट टेंडर जेके हर 2 महीने थी वरी कैंसिल थी वञे थो। इहे हिकिड़े असांखे अवाम जो नाइंसाफ़ी आहे। टेंडर मुकमल करे उनजी मरम्मत करे पाणी जी प्लांट जेके ठाहे माण्हुनि जी सहूलियत ॾिनी वञे। ॿिए नंबर जेके असां आर प्लांट ऑपरेटर आहियूं, इन्हनि जी पघारूं माना उनजो को तुक कोन्हे, को ऑफिसर सही करे ॿुधाए कोन थो। कॾहिं हीअं कॾहिं हूअं हिकिड़ी वधियल असम्बली पास कई। तव्हां ॿुधण जा तयारु कोन्हे को, डीसी ॿुधण जा तयारु कोन्हे। आप चीफ वटि 2 चकर मुलाक़ातूं कयूं आहिनि, सॼे सिंध जा तव्हां टेंडर कया आहिनि, पर उमरकोट ज़िले जो टेंडर छो कोन थो थिए? मुतालबो असांजो इहो ई आहे त टेंडर उमरकोट ज़िले जो 70 आरो प्लान जो टेंडर कयो वञे, हिननि मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि। ही ग़रीब माण्हू गुस्सा 10 महीननि खां पघारनि जे लाइ परेशान आहिनि, हिन जे घर में अटो कोन्हे। हुननि मुतालबो कयो जल्द रहियल पघारूं जारी करे परेशानी खां बचायो वञे। नज़र समेजो, सिंध टीवी न्यूज़, उमरकोट।